قلبي من الشك والشرك والرياء وزين لساني بالذكر والحمد والسلام. اللهم نور قلبي بعلمك واستعمل بدني بطاعتك. اللهم اتقنا من فيوزات همتنا سبيلا. اللهم اتقنا من فيوزات همتنا سبيلا. اللهم اتقنا من فيوزات همتنا سبيلا. صلى الله تعالى على سيدنا محمد وآله وصحبه أجمعين برحمتك. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا وهادينا ومهدينا ومحبوب ربنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا وحكيم طبيب قلوبنا وسراجا منيرا مولانا وملجأنا وملاذنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في الكلام القديم وخطابه العظيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى.
सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूब हक खल्क़ी खुदा जहले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजन जो हियो निशान आयात रोशन थो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफ़त दुजा बिजमालिही आनूर आक़ादर असल नूरी संदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल असमत जमीउ खिसालिही आजिज़ उन जो गुलाम आ पढ़ंदो सलात सलाम या विरद सुबह शाम या सल्लू अलैहि व आलिही। बुलंद आवाज़ सां शौक़ी मोहब्बत सां सभी गॾी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या हमदई सलात खां बाद में वाजिब सदे एहतराम मोहतरमुल मुकाम पीरे तरीक़त रहबरे शरीयत हते क़िबला सैयद हुसैन शाह जीलानी दामत बरकातुहुल कुदसिय्यह अजीजुल क़द्र हते मौलाना सईद फ़कीर मोहम्मद ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलियह व दीगर ज़ी वक़ार उलमाए किराम खुलफ़ाए ज़ाम सना खाने रसूल ऐ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु जी तौफ़ीक़ इनायत सां असां अवां खे हिन जाइ ते हिन अज़ीम शान रूहानी इरफानी कुरानी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं यारी शरीफ जे सिलसिले में मुनाक़िद कयल हिन पाक महफ़िल में अचण जो वेहण जो ॿुधण ऐं ॿुधाइण जो मौक़ो ऐं शरफ़ नसीब थियो आहे। दुआ ही अल्लाह ताला शाल सां अव्हां जी इन हाज़िरीअ खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। जिन मेहरबानन आशिकन अक़ीदत रखण वारन दोस्तन पंहिंजे जमा पूंजीअ मां ख़र्च करे ख़ैरात करे हिन पिंडाल खे सजायो। दुआ ही अल्लाह ताला उन्हनि जे माल में इज्जत में आबरू में
रिज़्क़ ऐं रोज़ीअ में बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमाए। मो अवां दोस्तन जे साम्हूं अल्लाह जे पाक कलाम मजीद मंझां अव्वलन सूरत दुहा जो इब्तिदाई आयतूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। चंद ॻाल्हियूं इन आयत सबूरनि जे मुतालिक मां दोस्तन जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। दुआ ही अल्लाह ताला शान सां अवां सभिनी खे कुरान फहमीअ सां गॾोगॾु जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह जी ज़ाते बाबरकात कुरान करीम में पंहिंजे प्यारे हबीब लबीब सरवरे दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे कमालात सिफ़ात ऐं खूबिन जो बयान कसरत सां कयो आहे। एतिरे क़दुरु रअसुल मुफ़स्सिरीन हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा फरमाइनि था त अगर इंसान के अल्लाह जे कलाम जी मारिफत जो उन जे माना के समझण जो इल्म नसीब थी वने त पोइ उहो कुरान जे हर अखर हर हर्फ मां पंहिंजे महबूब जे शान के ज़ाहिरन ॼाणंदो ऐं समझंदो। कुरान अल्लाह जेको पंहिंजे महबूब जे कल्बे अतहर कल्बे मुतहर कल्बे मुनव्वर ते नाज़िल फरमायो। इहो कुरान सॼो सारो महबूब जी सनाखानीअ में नाज़िल थियो। इन कुरान करीम में अॻियन क़ौमुनि जा अॻियन नबियन जे तबलीग जा उन्हनि जे हालात ज़िंदगी जा भी बयान आहे, पर उन्हनि में भी इहो ही ज़िक्र ऐं तज़किरो मिलंदो त उन्हनि ते जो कुछ करम नवाज़ी थी उहा भी सुहिणे हबीब जे सदके थी। तॾहिं आशिक चयो कुरान में कई वैया वाखान हबीबन जी हर सिख हर आयत में सुल्हान हबीबन जी कया कुर्बा बूढ़न ते आखिर में अचण वारी आदम जी खता मेटी खुद नाम सजण वारी यूसुफ जिन बनते हुई लालान हबीबन जी हर सिख हर आयत में सुल्हान हबीबन जी। एक आशिक महबूब जी गुलाम पंहिंजे ख्याल सां कुरान करीम जे हरफन मां मुस्तफा करीम जे शान के बयान कयो। आयतूं सिटूं लफ्ज़ त हुई महबूब जे सनाखानीअ में आहे, पर लिखे थो त कुरान जो हर अखर हर हरफ मुस्तफा जी सनाखानी करे। जे तो तव्हां गौर कयो अल्लाह जी ज़ाते बाबरकात जेको कुरान करीम नाज़िल कयो आहे जंहिं ॿोलीअ में नाज़िल फरमायो आहे उहा अरबी ॿोली आहे। उन अरबी ॿोलीअ जा जेके हुरूफ़ मुफ़रदात जेका हुरूफ़ तहजी अलिफ बा ता सा ए 29 अखर आहिनि। इन्हनि ते गौर कयो त अफ़कर हरफ पंहिंजे पंहिंजे वजूद में पंहिंजी हैसियत सां मुस्तफा जी सनाखानी था कनि।
अस्के अलिफ चयो मुस्तफा ईमान कायनाता, बास कयो मुस्तफा बकाए कायनाता, तास कयो मुस्तफा तनवीर कायनाता, सांस कयो मुस्तफा सवाब कायनाता, जीमस कयो मुस्तफा जमाल कायनाता, हास कयो मुस्तफा हुस्न कायनाता, खास कयो मुस्तफा खुशी कायनाता, दालस कयो मुस्तफा दलील कायनाता, जालस कयो मुस्तफा ज़िल हिश्म कायनाता, रास के मुस्तफा राहत कायनाता, सांस के मुस्तफा जीनत कायनाता, सीनस के मुस्तफा सुल्तान कायनाता, शीनस के मुस्तफा शौकत कायनाता, सादस के मुस्तफा सदर कायनाता, बारस के मुस्तफा जियाए कायनाता, पास के मुस्तफा तय्यब कायनाता, जास के मुस्तफा जाहिर कायनाता, आइनस के मुस्तफा आदिल कायनाता, गैनस के मुस्तफा गयूर कायनाता, फास के मुस्तफा फैयाज कायनाता, काफस के मुस्तफा कय्यूम कायनाता, काफस के मुस्तफा करामत कायनाता, लामस के मुस्तफा लाले कायनाता, मीमस के मुस्तफा मौजूद कायनाता, वावस के मुस्तफा वजूद कायनाता, हास के मुस्तफा हादी कायनाता, अल गर्ज हर अखर हरफ पंजी पंजी हिस्से सा हबीब जी बारगाह में सना खानी अर्ज कई रे या जो वारो आयो या वो आशिकन वांगुर अर्ज कयो, ये दिल भी तुम्हारा ये जान भी तुम्हारी है, क्या पेश करूं आका हर चीज तुम्हारी है। कुरान जो हर अखर मुस्तफा जी सना खानी में अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह फरमाइन था तो कुरानी करीम में कमो बेश पाएतालीह अहिड़ा मकाम आहिनि जिनमें अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जी सिफ़तुनि जो, महबूब जी आदतुनि जो, मुस्तफ़ा करीम जे पाक उज़वनि जो कसम खयो। उनमें मां यह सूरत दुहा इब्तिदाई आयतों जिनमें रब्बे करीम इरशाद फरमाए वद्दुहा वल्लैली इज़ा सजा, कसम आहे चाश्त जे वक्त जो ऐं रात जो जॾहिं उहा ढलजी वञे थी। पर उलमा फरमाइन था, मुफस्सिर फरमाइन था त कसम इन लाइ खणबो आहे कंहिं शइ जी अहमियत ऐं उन जी क़द्र ऐं क़ीमत ऐं मंज़िलत माण्हुनि जे ज़हन में रासिख़ करण जे लाइ, ऐं कसम उन शइ जो खणबो आहे जेका पंहिंजी ज़ात खां मोतबर हुजे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात इन में चाश जो कसम खयो, कचड़ी मझंदि जो कसम खयो, इन वक्त जो कसम खयो आहे, रात जी ॻाल्हि कई आहे। पर मुफस्सिर फरमाइनि था इन में अल्लाह जी ज़ाते बाबरकात ज़ाहिरी तौर ते लफ़्ज़ त इहे आंदा जिन मां ज़ाहिरन मुराद इहो वक्त ऐं रात आहे, पर हकीकतन में इन में मुराद कुछ भी आहे। उहा कहिड़ी मुराद आहे? फरमाइनि था अल्लाह जी ज़ाते बाबरकात अद्दुहा जे इशारे में पंहिंजे दिलबर महबूब जे जमालियाती हुस्न ज़ाहिरी महबूब जे पेशानी चेहरे जो कसम कयो वद्दुहा, महबूब अव्हां जे चमकंदड़ रोशन चेहरे जो कसम है। कलाम इलाही में शम्सु दुहा तेरे चेहरे नूरे फज़ा की कसम, कसम शब तार में राज ये था कि हबीब की जुल्फ़े दुता की कसम, तेरे खुल्क को हक ने जमील किया, तेरे खुल्क को हक ने अजीम कहा, तेरे खल्क को हक ने जमील किया। कोई तुझसा हुआ है न होगा शाहा, तेरे
खालिक हुस्नो अता की कसम। आला हजरत अजीमुल मर्तबत मुजद्दिदे दीनो मिल्लत हज़रत मौलाना अहमद रज़ा खान फाजिल बेलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे इश्क़ ऐं मोहब्बत जो इज़हार कंदे अर्ज़ कयो मुंहिंजा सुहिणा अल्लाह क़ुरान में वद्दुहा या वशम्सि वदुहाहा वल क़मरि इज़ा तलाहा इन्हनि में आयतुनि में हबीब तुंहिंजे पाक पेशानी तुंहिंजे ज़ाहिरी जलवे जो ज़िक्र फरमायो। अब पेशानी आहे बि त अहिड़ी उन्हनि खां पुछो जिन ॾिठो जंहिं ॾिठो न आहे हुनखे कहिड़ी ख़बर। जंहिं ॾिठो अबू बकर सिद्दीक़ ॾिठो उन खां पुछ त महबूब कीअं सही अवां ॿुधायो महबूब जो ज़ाहिरी महबूब जो जमालियाती हुस्न महबूब जो ज़ाहिरी जेको जलवो हो हकीकत त खुदा जाने बि मोहम्मद मुस्तफ़ा जाने हकीकत खे त को नथो पहुची सघे पर जेको ज़ाहिरी जमालियाती हुस्न ज़ाहिरी जलवो अता कयो उनखे ॾिसी अबू बकर सिद्दीक़ खां पुछो वियो पाण फरमाए कदारतिल क़मर जीअं चोॾीअ जो चंड पंहिंजे पूरे जवानी ऐं आब ऐं ताब सां चमकंदो आहे मुस्तफ़ा जी पेशानी हर वक़्तु ईअं चमकंदी हुई। पर बिटाई तो फरमाए सरसे सिजन उभरे 84 चंद्रन बिल्लाहिरी अपिरन मऊदा ही भाइया पर ऊदा ही रात में प्रिय पसायो मार त चंद्र कत निशान पेही हो पाताल में पर चंद्र चवाए हक जे विढ़ी जे विचरी बअखियों क्यों नक तुम्हें ना हिकरी जो चंद्र तुझी ज़ात पारा न प्रिय सा तो अच्छो मंजरात मुझो सदन सदाई सोझरो। पर बेटाई तो फरमाए कहीं चंद्र सा सिज सा सितारन या के दुनिया की हसीन शे सा मिसाल ॼण अजायो ये चवणो पवंदो अक़ीदो रखणो पवंदो ऐं इश्क जो इज़हार करणो पवंदो। फरमाए तो जखरे जे हो जान ॾिस कोन ॾे हमें मुहर मिलनी मुरसले सरस सदस शान क़ाब क़ौसैन औ अदना ही मुयस्सर थिस मकान ए आगे जो इंसान जो हाथी मेर मोहरो। जमालियाती हुस्न के बयान करण वारा बि कई आया के अर्ज कयो तो शाह खूबा तू जाने जाना तू शाह खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा। बाबा जी दिल ठरे थी सो हथ मथे करी जे सुभान आशिक हो तव्हां जे सीने में इश्क जी गर्मी आ तॾहिं त तव्हां आया आहियो। यो थोड़ो सी सर्दी आशिकन के छा कंदी हथ मथे खणी वरी जो सुभान यार जे जलवे जी गाल पी हले जे मुस्तफा राज़ी थी पियो न त पो अज रात ही निंड में मुस्तफा जो दीदार थी। इन सिक तलब चाहत तवज्जो सा वेहो मुझो मदीने वारो मीरो सुखिया अब असा भाग वारा हूं जो अल्लाह असा के अणो घुरियो अड़ो दिल बरता कयो। भला इन महबूब जी मिलते राज़ी आई हो या न आशिक त बी गाल तो चे तो मां खुश आया अमा के तो चवा छा यो मुबारक मिली मो गुनहगार के यार एहड़ो मिलो जोगनी खैर सुभान अल्लाह। अमा जे दिल जो आवाज भी हुई है
अम्मा जो अकीदो भी हुई है ना उठे जो यो अकीदो आ मूसा जी पढ़ाए जो मुबारक मिली मो गुनहगार के यारो एड़ो मिलो जो वनी खैर त्या प्यारो मिला तो मुखे आसरो न हो प्यार एड़ो मिलो जो वनी खैर ओला दिल बरा असा तो खे इसी है गुनहगार है बदकार है बुछड़ा अबा अजकल जेको न पंज वक्त नमाज़ी आ पंज वक्त नमाज़ी हुजे दुरूद सलाम पढ़ण वारो हुजे ओ बि पंहिंजे घर में के चोर खे कोन विहारी विहारी कंहिं गुंडे बदमाश खे चवंदो बा हिन खे छा विहारा माण्हुनि जी बद आदि थींदी बदगुमानी थींदी त हे कंहिंखे विहारे वेठो आहे माना इंसान जी दोस्ती उथण वेहण आहे मुंहिंजा अदा जेको पंज वक्त नमाज़ी आहे उहो बि बदकार खे बदमाश खे पंहिंजे घर में विहण कोन ॾींदो आहे पर वाह मुंहिंजा मदीने वारा मीर फरमाइनि था शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती ऐ मुंहिंजा गुनहगार उम्मती घबरान अगर तोखां दुनिया बेज़ार तुंहिंजो अब्बो अम्मा तोखे धिकारे छॾे थो लोग तोखे लताड़े फिटो कयो आहे घबरान मूं मुहम्मद जी दरबार खुली पई आहे ईंदो वेंदे मां मुस्तफा सीने सां लॻाईंदो वेंदुसि सुभान तने आशिक चयो तो शाह खूबा कई हसीन आया पर मुस्तफा तो हसीनन में हसीन है हसीनन जो शहंशाह यूसुफ जरो हसीन बि आयो केतरो हुस्न केतरो जमाला केतरो कमाला अल्लाह जो कुरान तो चए वक़त्तअना अयदियहुम वक़ुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम माया जने ॾिठो मिस्र जी औरत ॾिठो सुनो यूसुफ रुगो हिकड़े पासे का निकाह बुलाए रुगो थोड़ी देर ला लंघो जे दरमियान हथ में छुरियूं हुयूं बे हथ में तुरिंज हुआ नारंगी जो फल हो ॾिसण वटि जंहिं वटि उन फल खे कटिन पियो हेॾां सुहिणो यूसुफ लंघियो आहे फल तकरी पियो उन बजाए नारंगी के कटण जे आंगरियूं कटे छॾियूं पर कुरान तो चरण के दर्द तकलीफ जो ईज़ा कोन थी ईज़ा जो एहसास ही कोन थी खबर ही कान कई एडियूं मोह हुयूं एडियूं मुस्तग़रक़ थी वई यह ॻाल्हि अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह हदीस आंदी त अम्मा आयशा सिद्दीका जी बारगाह में अची मदीने जे औरतुन सहाबियान ॻाल्हि कई कचहरी कई अबा आशिक खे पंहिंजे मशूक जी मोहब्बत ते ख़ैरत ईंदी आहे या न जॾहिं यूसुफ जी हुस्न जी ॻाल्हि थी त अम्मा सां फरमायो ए मदीने जो मायूं ऐ सहाबियात अमा कुरान जी ॻाल्हि कयो थियूं यूसुफ जे हुस्न जमाल जी ॻाल्हि कयो थियूं पर मूं आयशा सिद्दीका खां मुंहिंजे घोट मोहम्मद जे बारे में त पुछो यूसुफ जो हुस्न जमाल पंहिंजी जाइ ते पर खुदा जी इज्जत जो कसम अम्मा सानती फरमाए लवामी ज़ुलैखा लौ रअयना जबीनु असरन बिल क़त्ल क़ुलूब अलल ऐदी तुझे करे ओहे मिस्र जो औरतों इन जमाल यूसुफ में माव थी पंहिंजो आंगरियूं कटियूं हुयूं जे मुंहिंजे घोट मोहम्मद मुस्तफा के ॾिसणा त एतिरियूं महवई मस्त थी वञणा जो बजाए आंगरियुनि जे पंहिंजूं गिचूं कटे फिटियूं कनि सुभान अल्लाह इमाम ज़मख़शरी बयान कयो आहे इमाम वाक़िदी
साहिब किताब अल मगाजी चोटी जो मुहद्दिस ने गुजरियो कहां भैया वो लिखे थो जॾहिं मुंहिंजा सुहिणा हबीब मस्जिद अक़सा में मेराज वारी रात नबियन सां गॾु उन्हनि सां मुलाक़ात लाइ उन्हनि सां गॾु गरियूं ॻाइण जे लाइ हुक्म खुदाबंदीअ तहत पहुता। अंबिया किराम रसूल सभई इंतजार में हुआ, हर को इंतजार में इस्तकबाल में आ। यूसुफ सुनो विरस्तफ में बीठो आ। अरे यूसुफ जी तमन्ना हुई त अॼु मोहम्मद मुस्तफा जो चेहरो ॾिसां जेके खुदा खातमुन नबीन बनायो आ। ॾिसां त वॾो हुस्न कमाल एॾा जिब्रील बुराक के बहर वधो महबूबन जॾहिं पंहिंजो पाक कदम मस्जिद अक़सा जी चौंठ में पायो। यूसुफ जी निगाह पई हेॾा नबियन ऐं हुरो मलाइकन ग़िलमान सदा करे ऐलान कयो कहिड़ो हुस्न की इब्तिदा इश्क की इंतहा ऐ रसूल खुदा मरहबा मरहबा। हुस्न की इब्तिदा इश्क की इंतहा ऐ रसूल खुदा मरहबा मरहबा। आप शम्सुद्दुहा आप बद्रुद्दुजा आप सदरुल उला आप नूरुल हुदा। खाक पाप की सिदरतुल मुंतहा ऐ रसूल खुदा मरहबा मरहबा। यानी ऐलान थिया नबियन जो तवज्जो थियो। यानी यूसुफ जी निगाह महबूब जे चेहरे ते पई आ। नजर जो पई त पहली ज़बान मां छा लफ्ज़ निकतो यूसुफ के लबों पर भी ये जिक्र था सामी सरकार के चेहरे का क्या खूब नजारा है। हम देंगे उसे जन्नत नौकर जो तुम्हारा है। कहा रब ने मोहम्मद से वादा ये हमारा है। हम देंगे उसे जन्नत नौकर जो तुम्हारा है। वो उन महबूब जो मकाम था तने आशिक जो तू शाह खूबा तू जाने जाना तू शाह खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा। तो सब हसीनों में सबसे अव्वल मिलागे हुस्ने दवाम तुझको मिलागे हुस्ने दवाम तुझको है उम्र लाखों बरस की तेरी। सुभान अल्लाह। यार जाहिर में तो बाद में आयो आ पर कुल कायनात उन मुस्तफा जी सदके थी या अव्वल मुस्तफा जी ज़ात है। उम्र लाखों बरस की तेरी है फिर भी ताजा शबाब तेरा। न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा। चंदान जेकॾहिं असल जी हक़ीक़त समझ में न अचे त असल जे फुरूअ खे ॾिसबो आहे।
मुझे महबूब जी बचपन जे चेहरन में निहारे। सुभान अल्लाह। अब निहारो तो सही है। मुस्तफा जी औलाद जे चेहरन में खुदा चमक रखी है। उन्हनि जे अंदर ही जमाल रखियो आ। वो जेको महबूब जे बचन के मिलियो आ वो मुस्तफा जो शान छा हो। चलो सुभान अल्लाह। है उम्र लाखों जो अकीदो आ मूसा गजी चबराए। है उम्र लाखों बरस की तेरी है फिर भी ताजा शबाब तेरा। न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा। चो सुभान अल्लाह। भले आवाज सा चो। हाँ मुझा अदा यूसुफ जो हुस्न पंजी जाए ते पर आशिक तू चे। बयान में ज़ाहिर कया शान के हेरो थियो आन थी दो नबी पाक जहेलो। अमर आइशा जे सुहणे घोट जहेरो। अमर आइशा जे सुहणे घोट जहेरो। एरो के निसाजो वरुण थी दो हुस्न यूसुफिया मशहूर मुल्की मगर मुस्तफा सा हम सर न थी दो मुहम्मद जे आलो। सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। कड़ी रब फरमाए वद्दुहा कसम मुझे महबूब तुझे पाक रोशन चेहरे जो। वल्लैली इज़ा सजा महबूब जी जुल्फ़े अंबरीन जो कसम। अते जाबिर बिन समरा खां पुछ न तक महबूब जो दीदार कीअं कई। चे तो महबूबन जी खिदमत में हुस। महबूबन के जो वो पातल हो जंहिंमें सुर्ख धागा धारीदार ये पट्टियों लगल हुयूं। महबूबा उन सुर्ख धारीदार चोगे में ये पंहिंजे सॼी करवट ते लेटिया पिया हा। मथन खां विहणो हुयो। मां खिदमत में हुस। हेॾा महबूब लेटिया पिया हा। हेॾा चंड बि चोॾींहं जो पंहिंजे आब ऐं ताब सां चमके पियो। मां कॾहिं चंड ॾे निहारिया कॾहिं मुस्तफा जे चेहरे ॾे निहारिया। चंड ॾे निहारे वरी मुस्तफा ॾे निहारिया। नेठ चवणो पियो इस सूरत नू में जाना खा के जाने जहाना खा। सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तो शाना सब बढ़िया। सुभान अल्लाह मा अजमल का मा अकमल का मा सनक। किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जालड़ियां। जंहिंजे हुस्न जमाल जो को मिसाली ना जंहिंजो को मिसाली ना। सुभान अल्लाह। मुझे महबूब जी ज़ाते अक़दस के खुदा जी ज़ाते बाबरकात ज़ाहिर बि एतिरो कमाल अता कयो एतिरो जमाल अता कयो जो अहिड़ो जमाल सवा लख नबीअनि मां बि कंहिंखे न मिलियो। खुदा जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे जेके ज़ाहिरी ख़ूबियूं अता फरमायो उहे सभई ख़ूबियूं जमी अंबिया खां ज़्यादा हुयूं। अल्लामा जलालुद्दीन सूती फरमाइन था त जुमले अंबिया के खुदा जेके फर्दन फर्दन कंहिंखे 10 खूबियूं कंहिंखे 12 खूबियूं कंहिंखे 20 खूबियूं कंहिंखे खुदा अञा वधीक नवाज़ियो। उहे सभई खूबियूं जमा करे अल्लाह महबूब जे वजूद में रखाए।
महबूब जो निहार बेमिसाल, मुस्तफा जो कलाम बेमिसाल। जो सुभान अल्लाह। अल्लाह हदीसा के बाबरकात में वद्दुहा वल्लैली इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला। जने पहरी पहरी इब्तिदाई वही आई, उन खां पोइ सवा ॿ साल खन गुज़रिया त वही जो सिलसिलो न थियो। काफिर कुरैशी मक्का दुश्मन मुनाफिक चवण लगा अबा मुहम्मद जे रब मुहम्मद के छड़े दिनो आ या उनके हाने ना पसंद तो करे, पसंद तो करे। छो त को नौ सिहा नौ सने हो नौ पैगाम नौ नियापो का नई गाल का आई कनी। मुझे महबूबन के त खबर हुई पर जे दुश्मन ताना दिना मुस्तफा करीम जी पाक कल्बते मलाल आयो, कल्बते मलाल आयो। हिना रब फरमाए मुझा हबीब मानू पाण पंहिंजो जवाब ॾींदा बाबा ये ना है मुझो ताल्लुक आहे। मुस्तफा तू न चा दुश्मन ताना तो खे था जन मां पाना तो जवाब जान मा वद्दाक रब्बुका वमा क़ला। मुझा हबीब इन दुश्मन के मां तो चवा न मां तो खे छडियो आ न तो खे ना पसंद तो कई, न मो तो के छडियो आ न छडी दुस न को ना पसंद कयो। मुझा अदा जंहिंजे मोहब्बत इश्क माशूकी जी तकाज़ा इहा जो खुदा पाण जवाब। रब पाण फरमाए त दुश्मनो मुनाफिको तमा जी भुल्ला मु पंजे महबूब के न को विसारियो न को ना पसंद कयो। मुझो महबूब मुंह वटा तदे मुझे आका फरमायो अबीत इंद रब्बी व युतइमुनी व यस्कीनी। फरमायो ऐ मुनाफिको दुश्मनो तवा के खबर ना है रात गुजरंदिया सजो लोग सुमंदो आ वा रात मां पंहिंजे ज़मीन ते पंहिंजे घर में रात पंहिंजे रब वट गुजारींदो आहियां। ओ मूंखे खाराईंदो बि आहे त प्यारींदो बि आहे। अवां ता समझो त हिते आया, हिते ना आया मां हुते आया। जो सुभान अल्लाह। उन महबूब जो मकाम, उन मुस्तफा जी इज्जत, उन दिलबर हबीब जी अजमत, उन हबीब जे शान के समझण मुझा अदा इया के इल्म या अक़ल वारे जी इया कदर कीमत या तकाज़ा ना है। बस रब जेके चाहे महबूब जी मारिफत अता फरमा। जेकॾहिं समझ में न अचे त कम अज़ कम अक़ीदो त अहिड़ो रख त महबूब जो को मिसल आहे। असां तो के समझ में न अचे त असांजे अक़ल ऐं समझ जो क़सूर आहे। मुस्तफा बेमिसल बेमिसाल आहे। महबूब जहिड़ो को दुनिया में न को आयो न को ईंदो। जे सवा लख नबी उन्हनि जी बशरियत उन्हनि जो जमाल मुस्तफा जहिड़ो न आहे त बाक़ी कहिड़े इंसान जी मजाल। जिब्रील अमीन खां पुछो, भला जिब्रील खां पुछो न बा जो मज़मून आहे। कहने लगे जिब्रील से एक रोज यूं शाहे उमम तुमने देखा है जहां बतलाओ तो कैसे है हम। कहने लगे रूहुल अमी ऐ माज भी तेरी कसम आफाक़ा गर्दीदम नखरे बुता वर्जीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तू चीजें दीगरी। वो चवणो पवंदो मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। अब आवा सबनी जो अकीदो आहे मूंखे ख़बर आहे तव्हां सभई आशिक हो।
खटे वारा आशिकन जी सरजमीन आहे। पर मां चवंदुसि थोरो इश्क जो इज़हार कयो अबा, थोरो हथड़ो मथे खणंदो अवां महबूब जी मोहब्बत में हथड़ो मथे खणंदो, ख़ुदा अवां जी भाग खे बुलंद फरमाईंदो। मोहम्मद हमारी बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, लगाते हैं नारा ये ईमान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। छा कमाल, वो इशारा करे तो ये सूरज फिरे, जिनको काबाए आलम भी सजदा करे, चांद पर पहुंचना भी हकीकत सही, अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है, मोहम्मद हमारे सुर रखे न ॾिसो, आवाज़ रखे न ॾिसो, मोहम्मद आका जी मोहब्बत में पढ़ो, खुदा जी इज्जत जो कसम जेकॾहिं यार राज़ी थी वियो, अगर कंहिं हिकिड़े आशिक जो लफ़्ज़ क़बूल थियो न त सभिनी जी वाग मदीने में वरी पवंदी। मोहम्मद हमारे, का ज़बान खामोश न रहे, झूमी झूमी चो मोहम्मद हमारे, अक्ल वाले ज़मीन पर है शशदर, चांद टुकड़े हुआ है फलक पर, सारी दुनिया है महवे नज़ारा, आप उंगली उठाए हुए हैं, मोहम्मद हमारे, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, उंगलियां हैं फैज पर टूटे पिया से झूम कर, उंगलियां हैं फैज पर पंजन आंगुरन मां पंज नदियों की हुआ, उंगलियां हैं फैज पर टूटे पिया से झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी हुआ, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। उनजे आशिक जो कमाल बने हाल, गरम पत्थर पे खबशी लिटाया गया, वो उन्हीं के लिए दर्द सहता रहा, उसको मालूम था कि पिया के लिए यूं सितम भी उठाना बड़ी बात है, मोहम्मद हमारे, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। अल्लाह जी साथे बाबर का फरमाया मा वद्दाक रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। दिलबर ए हसद करण वारा भले पिया हसद कर, सड़न वारा भले पिया सड़न, जलन वारा भले पिया जलन, महबूब मूं तुंहिंजो शान ईअं वधायो आहे, तुंहिंजी हर अॻी घड़ी तुंहिंजी पोईं घड़ी खां आला ऐं बहितर हूंदी, जीअं वक़्तु गुज़रंदो तुंहिंजो शान वधंदो, तुंहिंजी इज़त अञा वधंदी।
खुद तुझे इज्जत फजीलत शान के वधाइण वारो को बियो न मां रब्बे करीम पाण आहे। वो जंहिंजे शान के खुदा वधाए, जिनजे इज्जतुन में खुदा पाण इजाफो करे, वो उन मुस्तफा जी इज्जत इरफत ऐं महबूब जे उलूबे मर्तबत जो इंसान छा इता करे सके। सुभान अल्लाह। असां जे वहम गुमान खां गाल मथे आ बा। हाओ मुझे मदीने जे मीर फरमायो, अल्लाह जी ज़ाते बाबरकात, पर मैं खुदा जी ज़ाते बाबरकात जॾहिं पूरी कायनात खे पैदा करे छॾियो, जोड़ा जिनसार सब ठही विया, उन्हनि में फिकाई महसूस थी, जलवो न हो, उन्हनि में चमक झलक, उन्हनि जे अंदर तपिश तलब चाहत कशिश न हुई। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो, मलाइको इन पूरी कायनात खे मां रब जोड़ियो आ, इन जो जोड़ण भी मुस्तफा जे सदके या महबूब जे नूर मां आहे, पर इन्हनि जे अंदर अञा उहा कशिश, उहा चाहत, उहा तलब, उहा हकीकत, ओहो जलवो, उहा जलकान, ओ निखार न आयो आ। तूफू मुझे महबूब जे पाक नूर के पाण सां गॾु वठो, पूरी कायनात में मुस्तफा जे नूर के सिर करायो त महबूब जे वजूद जी बरकत सां पूरी कायनात के हुस्न ऐं जमाल मिले। उन्हनि जे अंदर निखार भी मिलियो आहे त मुस्तफा जे सदके मिलियो। तॾहिं आला हज़रत अज़ीमुल मर्तबत अशा अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह इन हदीस के नज़र में रखी करे ईअं चयो, वो ही तो अब तक झलक रहा है, वो ही तो जो टपक रहा है, नहाने में जो गिरा था पानी कटोरे तारों ने भर लिए थे, और बचा जो तलबों का उनके धोवन, बना वो जन्नत का रंग रोगन, जिन्होंने दूल्हा की पाई उतरन, वो फूल गुलजार जन्नती थे। जन्नत जो हुस्न जमाल निखार वो मुस्तफा जे हुस्न सां। चो सुभान अल्लाह। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा। हबीब अन करीब असी तो खे एतिरो कुझु अता कंदासीं जो मुस्तफा अमां राज़ी थी पवंदो। सुभान अल्लाह। एतिरो अता कंदासीं, एतिरो ॾींदासीं जो तू महबूब राज़ी थी पवंदे। इमाम जाफर सादिक रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था, असा अहले बित उसाम जे नजदीक अगर का शफात जी आयता जिसमें उम्मत के उम्मीद आसरो आखता, वा इहा आयता जिसमें रब्बे करीम पंजे महबूब सा अता जो वायदो कयो आ, एतरी अता जो महबूब वा राज़ी थी पवंदो। उन मौके ते मुझे मदीने जे मीर फरमायो, ला अरदा लौ अहदिन मिन उम्मती फिन्नार। फरमायो खुदा जो कसम सहाबियो, अज रब मूसा वायदो कयो आ अता जो, एतिरो अता कंदो मैं जो महबूब राज़ी थी पवंदे। पर मां ऐलान थो कयां, मौला मां तेसी ताईं राज़ी न थींदुसि जेसी ताईं को मुंहिंजो हिकिड़ो गुनहगार उम्मती बि जाबाह में जहन्नम में हुजे। जेस ताईं सभिनी खे न छॾाया तेस ताईं राज़ी न थींदुसि। केॾी महिरबानी आहे। इमाम वाक़िदी अलैहि रहमत किताबुल मग़ाज़ी में हदीस आंदी आहे, उन हदीस जो पोयों हिस्सो मुस्नद इमाम अहमद बिन हंबल बिमर ज़िक्र फरमायो। ॾाढी प्यारी हदीस आहे, आशिको ॿुधंदो त तव्हांजो वार वार ठरी पवंदो, छो त उन में असांजी भलाई आहे। मुझे आका फरमाया, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, सहाबियो ईमान वारो
जॾहिं तव्हां पंहिंजी क़बरुनि खां उथंदो पंहिंजे सॼे खॿे ॾेखारींदो त महशर जे मैदान में अव्हां खे अल्लाह जे कुदरत कामिला सां बणियल हिकु अज़ीम वसी अरीज़ स्टेज नूरानी बणियल नज़र ईंदी। पर मैं सॼे खॿे ॾेखारींदो त हिकिड़ी स्टेज नज़र ईंदी तव्हां खे क़यामत ते ॾेखारे। उन स्टेज जे मथां मुंहिंजे आका फरमाए 2 कुर्सियूं रखियल हूंदियूं। छा रखियल हूंदियूं? 2 कुर्सियूं। नबी सगोरा उन्हनि जो उम्मतूं सभु ओॾां मुतवजह हूंदा, ॾिसंदा त केरु थो हिते वेहे। ओचितो ओचितो मुंहिंजे आका फरमाए अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे जलवगर पंहिंजे हिजाबनि सां हिकु कुर्सीअ ते नूरानी हिजाबनि में जलवगर थींदो। हाणे हिकिड़ी कुर्सीअ ते ख़ुदा, हिकिड़ी कुर्सी ख़ाली आहे। सभई नबी सोचींदा हाणे इते केरु वेहंदो। ओचितो ऐलान थींदो ऐन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुनादी थींदी मुहम्मद काथे आहे? फरमाए मां अल्लाह जी बारगाह में मां हाज़िर कयो वेंदुसि। रब्बे करीम जॾहिं मां हाज़िर कयो वेंदुसि मुंहिंजे हथ खां वठी मूंखे पंहिंजे उन भरिसां पियल कुर्सीअ ते विहारींदो। फरमायो सहाबियो ज़ालिका मक़ामुल महमूद, इहो मक़ाम महमूद हो। अरे घर में विहारे, घर में विहारे। क़ाल अल्लाह तबारक व तआला मुखातिबन लिन्नबील हबीबिल मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। फरमाए रब मूंसां गुफ्तगू कर। रब फरमाइंदो मुंहिंजा महबूब मूं तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। रुगो आलम नासूत हाहूत मलकूत जबरूत जे लाइ न, अॼु आलम आखिरत जे लाइ बि तूं रहमत आहीं। अॼु मुंहिंजा हबीब उथ पंहिंजे शान रहमत जो इज़हार फरमा। मौला कीअं इज़हार कया? रब फरमाइंदो मुंहिंजा महबूब हीअ बज़्म सजाई आहे। हिन बज़्म जो हिन महफ़िल जो महबूब मीज़बान मां रब पाण आहियां। पर ऐ मुस्तफ़ा तोखे मूं शान रहमत सां नवाज़ियो आहे। अॼु तुंहिंजे शान रहमत जे इज़हार जे लाइ दिलबर हीअ महफ़िल सजाए हिन महफ़िल जो सदर तोखे मुक़रर थो फरमायां। फ़क़त इतना सबब था इन्क़ादे बज़्म महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। क़यामत जो इज़हार ही हो। फरमाए रब्बे करीम मूंखे ईअं फरमाईंदो मां पंहिंजी नशिस्त खां उथंदुसि, कुर्सीअ खां उथी बीहंदुसि ऐं साम्हूं उम्मतूं बीठल हूंदियूं। फरमायो मां पंहिंजे उम्मत जो हाल तव्हांखे ॿुधायां। अज़ाब इलाहीअ खे ॾिसी, जहन्नम जी मौज मस्तीअ खे ॾिसी बिठाई तो फरमाए दहश्त दमो दरियाह में जिथे जायूं जानारन वॾा बेड़ा पार जा हलिया हेठ वञन पुरुषो पैदा न थिए तख्तो मझातन उते अणतारुन साहण सीर लॻाए जा। दहश्त दमो दरियाह में जिथे कुनन जा कड़का सहे कान समुंड जा या मांदी दिल तड़का साहिब सुजई का उते फरियादी हिन फकीर जी। जहन्नम के मस्ती मानन जो हाल अजीब हो। मुझे आका फरमाए उन जो अखियों लड़ा रही उन जे चेहरन ता जिंदगी की रौनक खत्म थी वेंदी। मरने के हालत में होंदा बस मौत जो हुक्म न होंदो वन मरी वञन इहा हालत होंदी। पर मगने इए परेशान हाल होंदा जिथे नबी नफ्सी नफ्सी पुकारींदा।
इब्राहिम खैरुल्लाह चंदो मौला अंतल अजीजुल हकीम, तू जानी तुंजा बाना जानण सां जेको मामलो करी अज मुखे पंहिंजे जान जी या मौला नफ्सी मूसा कलीमुल्लाह जेड़ो नबी चंदो मौला तू जानी तुनी मखलूक जाने उन सां कहिड़ो मामलो थो करी नफ्सी नफ्सी मुखे पंहिंजे जान जी या। उते मोहम्मद मुस्तफा फरमाइंदो उम्मती उम्मती। सुभान अल्लाह। अबा या मेहरबानी आहे या न, यो प्यार आहे या न? को एड़ो महबूब जेको एतिरो प्यार करे असां तो गुलामन ते हक आहे हुन मुस्तफा सां प्यार कयूं या न कयूं? वो प्यार कीअं कबो? रुगो नारो खणबो या देग लाथी तो प्यार जो हक अदा करे छड़ी, या 12 महीने पिंडान सजा जलसो करे त बस हक अदा करे छड़ी? न, उन मुस्तफा जी सुन्नत ऐं शरीयत खे अपना इहो आहे मुस्तफा सां प्यार जो इज़हार। बेचाई तो फरमाए चे भाई जोगी थिया त पर पल में जी पार पंजन साण पूरो रह आया टी हमटार तॾहिं दादा धार जॾहिं राह सुञाणी रब जी। खुदा करे त असांजे दिल जे अंदर इहो जलवो पैदा, दीन जी मोहब्बत पैदा। आखिरी बस इहा हदीस पेश तो क्या तवज्जो सां ॿुधो, इन में वॾो असां तव्हां जे लाइ मोहब्बत जो मामलो आहे आका सां इश्क। जेकॾहिं करणु चाहीं त मुंहिंजा दोस्त या हदीस ॿुधी पोइ तूं पंहिंजे पाण ते गौर कर त असां महबूब सां केतिरो प्यार था कयूं, मुस्तफा जो असां सां केतिरो प्यार। मौला फरमायो जॾहिं मां निहारींदुसि ओए गमनाक हूंदा, परेशान हूंदा, पुरमलाल हूंदा, खुदा जे अज़ाब जे खौफ में हूंदा, कीअं जो मां उन्हनि ॾे निहारींदुसि हो मूं ॾे निहारींदा, मुंहिंजे चेहरे खे ॾिसी उन्हनि जा चेहरा बहकी पवंदा। मूंखे ॾिसंदा गम लही वेंदा, मूंखे ॾिसंदा परेशानियूं ख़त्म थी वेंदियूं। हाओ मुंहिंजा अदा सार लग जा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बुधारन जा। किया कयूं कागे वयूं को हो तगीलो को नया पर खाजो अची वियो को वसीलो को नया खा वञन के थी बणिया टोला बेकारन जा के रुखण दो पार तोरिय ऐ बुधारन जा। थारो अज हालाई अज बख्त पंहिंजे खे ॾिसी पर खिलो था या मोहम्मद तख्त तुंहिंजे खे ॾिसी भर झला हामी हशर में भागवार में जा के रुखण दो बार तोरिय ऐ बुधारन जा। फरमाए मां ॾिसी ॾिसंदुसि ॾिसी रब्बे काइनात जी बारगाह में अर्ज़ कंदुसि मौला अॼु जेकॾहिं मां फ़ैसिलो कयां त मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे। रब फरमाईंदो मुंहिंजा महबूब सदर तूं आहे, अॼु हिन बज़्म जो सदर तूं आहे। जीअं चवंदे मुस्तफा थींदो वेंदो, जीअं तूं चवंदे ये थींदो वेंदो। वशफाअतु शफ़ महबूबतु शफाअत कर तुंहिंजी शफाअत क़बूल। तॾहिं पीर मेनली शाह फरमाए तो योती का रब्बुका है दास तुसा फतरदा थी सी आस
से असा लगे पाल करे सी पासे असा वशफा तो शफा सही पढ़िया और फरमाइन था मां फैसलो कम कहिड़ो शान रहमत जो ज़ाहिर करणो आहे न अब लोगो पंहिंजनि खे छॾाईंदो त कहिड़ो शान है मुझे आका हिन हदीस में फरमायो अने सहाबियो अल्लाह जी इज्जत जो कसम सुने आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं जेकी वो उम्मत हूंदियूं सब बीठल हूंदा नेकोकार गुनहगार मु मोहम्मद करीम जी ज़ात में उम्मीदवार हूंदा उन्हनि जी उम्मीदुनि जो मखबर मरकज मंबा सरचश्मा मु मुस्तफा जी ज़ात हूंदी उहे सभई माना नेना खणी मूड़े निगारींदा मां ऐलान कंदुसि मौला अॼु तो मूंखे फैसले जो इख्तियार ॾिनो आहे मु मोहम्मद जो फैसलो ई हो आहे सभु मुंहिंजे मौला ही सब मुझे हवाले फरमा रब फरमाइंदो मुंहिंजा हबीब तुंहिंजे हवाले हा तुंहिंजे हवाले आहिनि पर दिलबर कुझु त छॾी हा जो मां बि पंहिंजी रहमत जो इज़हार कयां फरमाई था फैसलो थी वेंदो सब हवाले थींदा हाने सफ़ू दुरुस्त थींदियूं कतारूं लॻंदियूं अव्वल रसूल अंबिया उन खां बाद उन्हनि जूं उम्मतूं मुंहिंजी उम्मत हाने अॻ में मां हूंदुसि पोयां नबी हूंदा पोयां उम्मतूं हूंदियूं सिधो असां वेंदासीं जन्नत जे दरवाज़े ते हाने इतां खां मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में ज़िक्र मुझे आका फरमा जॾहिं असां दरवाज़े ते पहुचंदासीं त मां जन्नत जे दरवाज़े जी ज़ंजीर खे वॼाईंदुसि अॻियां पप्पा पुछंदो केरा अक़ूल आउं चवंदुसि अन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मां पंहिंजो नालो खणंदुसि दरवाज़ो खुलंदो दरवाज़ो पर हाओ मुझे महबूब जा आशिको अगियो जुमलो ईमान जो क्लाइमेक्स ये तवज्जो सां दिल सां ॿुधंदो त इंशाअल्लाह अॼु मां खे ख़बर पवंदी त मुस्तफा जो मक़ाम छा मुझे आका फरमायो दरवाज़ो खुलंदो हाने मां जीअं जो पंहिंजो पहिरियों पैर कदम जन्नत जे चौठ में रखंदुसि अंदर रखंदुसि जीअं जो कदम पाईंदुसि फरमाई यस्तक़बिलनी अल जब्बार तआला सहाबियो खुदा जी इज्जत जो कसम रब करीम पंहिंजे अनवार सां मुंहुं मुस्तफा जो पाण इस्तक़बाल फरमाईंदो रब मुझे इस्तक़बाल यस्तक़बिलनी अल जब्बार तआला रब करीम पंहिंजे शान करीमीअ सां मु मुस्तफा जो पाण इस्तक़बाल कंदो मरहबा जो सदाऊं तो सुभान अल्लाह ये कौन आया कि जिक्र जिसका नगर नगर है गली गली है तो सुभान अल्लाह उन महबूब जा आशिको उन मुस्तफा जे सदके असां ते एतिरो मेहरबान यारी शरीफ जो मौजू बि आहे आखिर में हिकु ॿ ॻाल्हि हुज़ूर सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जी अब पीराने पीर खे मञो था लाइ कोन था मञो जेको पीराने पीर खे न मञींदो उनखे हिन दुनिया में कॾहिं बि फैज़ मोहम्मदी न मिलंदो समझो था लाइ कोन था समझो था असांजे नक्शबंदी सिलसिले जे अमीन ऐं सालार इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फैसानी शेख अहमद सरहंदी फारूकी रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे मकतूबात में लिखनि था फरमाइनि था हाणे क़यामत ताईं अल्लाह जी ज़ात बाबरकात सिलसिलो अहिड़ो रखियो जो सरचश्मे विलायत ऐं सरचश्मे नूर पंहिंजे महबूब जी ज़ात खे बनायो सरचश्मे विलायत सरचश्मे नूर
पंहिंजे महबूब जी ज़ात खे बणायो फरमाया इतां इहो फैज़ान मुस्तफ़ा मुंतक़िल कयो सैयदना अलीउल मुर्तज़ा जे सीने अतहर अबा विलायत मिलंदी त अली जे दर तां मिलंदी छा था समझो वो निगाहे नबूवत का पालाली फातिमा की नजर का उजाला अली जब हरम का मकी चमका कोने में हर तरफ रोशनी रोशनी हो गई या अली मुर्तज़ा मेरे मुश्किल कुशा जिस पे चश्मे करम आपकी हो गई उसकी किस्मत के रोशन दिए हो गए पूरे आलमों की तेरगी हो गई फरमाया अली उल मुर्तज़ा के महबूबन का फैज़ मिलियो ऐं फरमाया शेर खुदा खां पोइ इमामन में यो मुंतकिल थींदे थींदे ताजो यो फैज़ सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हिस्से में आयो फरमाया हाणे क़यामत ताईं जंहिं वलीअ खे विलायत जो सर्टिफिकेट सनद मिलनी आहे उनखे अब्दुल कादिर जीलानीअ जे दरगाह मां दरबार मां कदम मां मिलंदी इन करे पीरनि जो पीर आहे इन करे तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर गम दस्तगीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर गम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पे वठंदा पीर फ़क़ीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं आ दर्द मंदन जो ताद कंदा हो अर्ज़ बुधी मुदाद कंदा हो दर्द मंदन जो ताद कंदा हो अर्ज़ बुधी मुदाद कंदा हो तारीख़ पंजाब किताब पंजाब की सूबाई असेंबली की लाइब्रेरी में मौजूद है इंटरनेट ते अवेलेबल है उन में राजा रणजीत सिंह जे दौरे हुकूमत जो वाक़ियो मुसलमान सिख गॾु रहंदा हिकु ॻोठ में हिकु सिख नौजवान शादी करे आयो रजी कुआं ॾाढी हसीनो ज़मीन हुई पाड़े में मुसलमान जो घर हुयो नौजवान हो उन जो उन जी कुंवार खे औरतो ॾिठो फरिश्ता थी पियो आशिक़ थी पियो रोट वेझो पचाए त माई कीअं हासिल करे हिकु ॾींहुं सिख पंहिंजे कुंवार खे वठी उनजे पेकनि पे वियो न सोचो हाणे आबादी खां निकिरी जंगल में आयो हूंदो अॼु मौक़ो मिलियो आहे घोड़े ते सवार थी उनखे वञी जंगल में पहुतो सिख खे चवण लॻो तूं त नौजवान बरजस्तो ही पर तुंहिंजी इहा घरवारी त सिंफ़ नाज़िक आहे एतिरो पंधु न करे सघंदी हिनखे छित मां हिनखे घोड़े ते खणी हल माईअ जो ॾिठो त हिन नौजवान जे अख में फेर आहे माई मुड़ुस खे इशारो कयो त न उन घणो इसरार कयो मुड़ुस चयो भला पंहिंजी ॻाल्हि आहे पाड़े जी ॻाल्हि आहे भला वे माई चवण लॻी ठीकु आहे तूं चई थो पर हिकु शर्त ते शर्त कहिड़ो आहे शर्त इहा त मूंखे ज़ामिन ॾे मुस्लमान उहो नौजवान चवण लॻो हिते असां खां सवाइ ॿियो त को आहे कोन ज़ामिन कंहिंखे ॾियां चए थी मां को ज़ामिन हितां जो कर थी घुरां अवा मुस्लमान हर महीने में यारी मल्हाईंदा आहियो जंहिंजी यारी मल्हायो था उहो यारीअ वारो पीर गौसुल आज़म मूंखे ज़ामिन ॾे अब इंसान जॾहिं नफ्स सर्कस घोड़े ते सवार हूंदो आहे न त दिमाग़ माऊ थी वियो अकुल छॾाए वियो हुन सोचो छा न थींदो पीराणे पीर मूंखे छा कंदो पंहिंजो कमु त कयां चई हा माई तोखे ज़ामिन आहे हेॾां हिन ज़ामिन वरितो माई घोड़े ते सवार थी आहे मुसलमान उनखे खणी हले पियो आहिस्ते आहिस्ते वञनि पिया मौक़ो वठी तलवार कढी उन सिख खे उनजे घोट खे जो खई त उनजो सिर धड़ खां जुदा थी पियो उनखे क़त्ल करे माईअ खे अगवा करे घोड़ो टोड़ाईंदो अॻिते थो पियो वञे माईअ जॾहिं
ॾिठो माई रोअण लगी बार बार पोते पीने हारे रोए पई तो नौजवान मुसलमान चवे तो माई तुझो मुर्स कत्ल थी चुको न को तुझे सावरन के खबर न को तुझे पेकन के खबर तू जंगल में मूसा गदा अकेली आई हाने बसनी करे वे पोते न निहार रोए बुन हाने तू मुजिया तो सा मुखे जिंदगी गुजारनी मुखे तो सा जिंदगी गुजारनी माई रोई रोई जे थी मां के बेजो इंतजार कर थी कया न को मुखे सावरन जो सहारो न को पेकन जो आसरो मां का इंतजार पी कया त मुझे सामना लाए छो देर कया बिताई तो फरमा पीर मुहजा बादशाह जीलानी जलील दादलो दरगाह में खामद जो खलील असनी हीरो आहिया वागन थी वसील दाता मुहजी दिल के दे दिना सो दलील सिलत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा मीरा मुर्शिद मुहजा हजरत पीर हबीब जे नालायक नवाजी बोला जे गरीब ये लुखना हिन लोडिया ऐ दलालत दरीब आओ खातिर जा करीब मदद कर मुरीद जी पीर मुहजा बादशाह जीलानी जनाब मूसा खौसन खारजी सेतन खराब सुई संभालिया जा सजना उठी गो संगुलाब वाहिद वदा कया तुझा खामद सब खिताब समदानी शताब कर कमार मुरीद ते मीरा शाह मदद कर अची ओखिया वेर बिल्लाह लब लतीफ चे बर बाजी दे पेर औलाद अली शेर कर कमार मुरीद ते मीरा शाह मदद थी दाग सुनी दादी आगी अब्दुल लतीफ जो तू हसनी पीर हादी बादशाह बगदादी कर कमार मुरीद ते मीरा शाह मदद थी मुहय्यिद्दीन मली आगी अब्दुल लतीफ जो तू वसीलो वली हसनी पीर खली कर कामर मुरीद ते माई जो तो मुखे पंजे ज़ामन जो इंतजार आ काम महल बुरी एक घोड़े सवार आयो आ निकाब लगला ओ तो अची उन कलमे को मुसलमान जे घोड़े जे लगाम मा काठी जो सचड़ी नहीं त सवार अकरी पिया तलवार खणी मथा आयो उन नौजवान जे कंध ते खनाई त कत्ल थी वियो माई के वठी उन जे शोहर सिख जे लाश जे मथा आयो तलवार सा दर सिर सा मिलाए चतो कुम बे इज़्निल्लाह अल्लाह जे हुक्म सा उठी खड़ो थी त सिख जे को कत्ल थलो हो ओहो जिंदा थी भी रयो आ माई जो मंजर ॾिठो गंदी लागे पिरन ते करी अतबदी जे थी साईं सोना तू केरा जे मु मुश्किल में अची तो मुझी मदद कया के काबुला के मुस्कुराए चमन था माई जामिन बि वठी थी वरी सुञाणी बि कान थी मां यारियां वारो पीर अब्दुल कादिर जीलानी आया दर्द मंगन जो दादो कंदा हो अर्ज़ बुधी मुदाद कंदा हो तारीफ गायो छो न विरायो खंड मिस्री आई मिठड़ा खीर तालिब मामो जो मुर्शिद तू अब सभई पिराने पीर जा मुरीद आयो न वो हथ मथे खणी चवरायो तालिब मामो जो मुर्शिद तू सुभान अल्लाह बुढ़ड़िया जी न पाणीअ बोली पुट बो हिकड़ो पाण बो कोढ़ी बुढ़ड़िया जी न पाणीअ बोली पुट बो हिकड़ो पाण बो कोढ़ी मिस्किन माई मुश्किल में आई बागन थी आए उन जी वीर तालिब मामो जो मुर्शिद तू सुभान अल्लाह इन करे असा ताहिरन जो नारो भी हिकड़ो ही आ केड़ो नारो आ असा जो
बाबा भले को कंहिंजो मुरीद हुजे को कंहिंजो मुरीद हुजे पर असांजा पीरनि जा पीर बि उन्हनि जा ई मुरीद सिलसिलो हिकिड़ो ई आहे मिलियो आहे गौस जे आज़म जो फैज़ सभिनी खे इन करे असांजो अक़ीदो ई नारो हिकिड़ो आहे मञो या न यारो असांजी मर्ज़ी असांजो त नारो ओ जीअ दस्तगीरा सुभान अल्लाह अचे पियो इलेक्शन वारो ज़मानो जेके नथा मञनि न उहे बि पंहिंजे उम्मीदवार खे खटाइण लाइ जीअं अखु खान जीअं ख़बर खान जीअं कंडो खान पतवारो अखु बि जीअं कंडो बि जीअं ख़बर बि जीअं जिन खे ॾियण जो हक़ ई कोन्हे बाबा जेके ॿियनि खे तकलीफ़ पहुचाई पोइ जेको पीरनि जो पीर आहे जंहिंजे लाइ अल्लाह क़ुर में चयो उन्हनि वलियनि जे लाइ फलनुहयन्नहु हयातन तय्यबा इंसानो तव्हांखे ख़बर न आहे मां पंहिंजनि वलियनि खे क़ब्र में पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदो आहे जिन जो हक़ तवरनि खे न पोइ छो न चओ मञो या न यारो अमांजी मर्ज़ी असांजो त नारो ओ जीअ दस्तगीरा असांजो त नारो ओ जीअ दस्तगीरा पंजई तन बियागिन इन जो त पासो हसन जो बचो आ नबी जो नवासो हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह जान मुर्स थी पंहिंजे अक़ीदे जो मुर्स सां इज़हार कर तूं हीरो ॿोलींदे त मुनाफ़िक चवंदा बाबा हिनखे पासिरो ॾियूंसि पर जेकॾहिं तूं मुनाफ़िक खे ॾिसी अव्वल चई जीअ दस्तगीर त हो शैतान खे ताक़त न आहे जो पीराने पीर जे मुरीद खे बि गुमराह करे सघे सम्झो था अलाए कोन था सम्झो तव्हांखे केतिरियूं आयतूं यादि थींदियूं केतिरियूं हदीसूं तव्हां मुनाज़रा कोन कंदो बसि तव्हांखे इहो आसान तरीक़ो थो ॾसां जेकॾहिं को मुनकर को मुनाफ़िक गलिजेव बसि जान छॾाइण लाइ उनखे चओ जीअं दस्तगीर हो पाणे भॼी वेंदो त सुभान अल्लाह पंजई तन बियागिन इन जो त पासो हसन जो बचो आ नबी जो नवासो न करनो त चीनी निधन को त नागे जियन जो जियारो ओ जीअ दस्तगीरा जियन जो जियारो ओ जीअ दस्तगीरा अब खुदा जे दिल में मोहब्बत विझे न बेचारा माण्हू एडवर्टाइज़मेंट कंदा ख़र्च कंदा पंहिंजे पाण खे सुञाणण जे लाइ पिनाफ्लेक्स इश्तिहार कार्ड पर पोइ बि माण्हू कोन सुञाणे पीराने पीर खे हेतिरा 100 साल गुज़री विया अॼु बि जेको बच्चो माउ जे पेट मां ॼमे थो थोरो शूर थो मिले उहो बि पीराने पीर खे सुञाणे अब आहे या न अखर नई जे इसम में अचन था ॾिसूं था त माण्हू अखियुनि ते रखनि था सियाणा त सम्झी विया लफ़्ज़ लेकिन चरन जो गुजारो ओ जीअ दस्तगीरा चरन जो गुजारो ओ जीअ दस्तगीरा मञो या न यारो अमांजी मर्ज़ी असांजो त नारो ओ जीअ दस्तगीरा अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अवां जो ॿुधण क़बूल फरमाए इंशाअल्लाह मज़ीद प्रोग्राम हलंदो शबीर नियाज़ी साहब नात ख़ानी कंदा अल्लाह जी बारगाह में दुआ है रब असां अवां जे वेहण खे ॿुधण खे क़बूल फरमाए खैर करण वारनि जे खैर खे क़बूल फरमाए व आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।